हक़ मौजूद जीए सिंध, जीए लतीफ़, जीए सिंध समेत सॼी दुनिया जो पोरियो तमाम। अॼु अवामी वर्कर्स पार्टी नवाबशाह जे पारां असां सभु हिते दोस्त गॾु थिया आहियूं। मां थैंक्स चवां थो अवामी वर्कर्स पार्टी ज़िले नवाबशाह जे दोस्तनि खे, जिन हिकिड़ो फ़िक्री सिलसिलो हिकिड़ो शुरू कयो आहे, जंहिंजो उनवान असां जेको चूंडियो आहे सो आहे तारीख़ में झाती। तारीख़ में झातीअ जो मतिलबु इहो आहे त असां को हिते डिटेल में या कंहिं वॾी वज़ाहतुनि सां त पूरी इंसान जे तारीख़ खे कोन था ॾिसी सघूं, पर असां जेके तारीख़ जा क्विक इंडेक्सिस आहिनि, तकड़ियूं तकड़ियूं जेके क्लिप्स आहिनि, उहे थोरियूं असां रिपीट करे सघूं था। ॿी हिकिड़ी जेका अहम ॻाल्हि हिते असां थोरी वाज़े कंदा हलूं, छो त आगाज़ आहे, त हिते असां ख़ासि तौर ते हीअ जेका असां तारीख़ में झातीअ वारी जेका सीरीज़ हलाईंदासीं, त इन में घणे भाङे असांजो जेको फोकस आहे उहो एंथ्रोपोलॉजिकल हूंदो। एंथ्रोपोलॉजिकल मतिलबु इमरानियात खे फ़क़ति असां टच कंदासीं। इमरानियात जो मतिलबु हूंदो आहे इल्मुल इंसान। इल्मुल इंसान मतिलबु त मिलियन 26 लख सालनि खां वठी अॼु ॾींहं ताईं इंसान जे रहणीअ कहिणीअ में जेके फ़र्क़ु आया आहिनि ऐं उनजे जेको आहे जेको कल्चर आहे, सिविलाइज़ेशनल पैटर्न्स जंहिं तरीक़े सां तब्दील थिया आहिनि, उन जे वॾनि वॾनि इवेंट्स खे असां कोशिशि कंदासीं त उन में फोकस कयूं। हिन खां पोइ असां इहा ज़रूरु कोशिशि कंदासीं त हर दौर जी जेका फिलोसॉफिकल इंसाइट आहे या जेका एपिस्टेमोलॉजिकल या इल्मी जेका नुक़्ते नज़र आहे, उन ते बि असां हिकिड़ी सीरीज़ रखूं त जीअं ॿ पासा जेके असांजा हिकिड़ो इंसान जो तहज़ीब ऐं सकाफ़त वारो पासो ऐं ॿियो जेको इंसान जो इल्मी ऐं फ़िक्री पासो आहे, उहे ॿई पासा कवर थींदा अचनि। अॼु जो जेको असांजो उनवान आहे उहो आहे प्री हिस्टोरिक पीरियड एंड एंशिएंट सिविलाइजेशंस। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त इहो जेको प्री हिस्टोरिक पीरियड ऐं एंशिएंट सिविलाइजेशंस खां असां छो थे शुरू कयो। असल में असां जॾहिं इहो सोचियो पिए त असांखे इंसान जे तारीख़ ते कमु करणु घुरिजे, त असांखे किथां न किथां का ओरिजिनेशन जी पॉइंट असांखे खती पए, तो आख़िरकार किथां शुरू थिए। टर्म प्री हिस्ट्री या प्री हिस्टोरिक या तारीख़ खां पहिरीं या अवल अज़ तारीख़ क़बल अज़ तारीख़ उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जॾहिं असां वटि लिखत में इंसान वटि को तारीख़ जो तरीक़ेकार या तारीख़ खे सहेड़ण जो को तरीक़ेकार मौजूदु कोन हो। क़दीम इंसान, जेकॾहिं असां इंसान खे ॾिसूं त जेको इंसान अॼु जे इंसान वारी शिकिल में आयो आहे त उहो 2.6 मिलियन ईयर्स, मतिलबु इहो थिए थो 26 लख साल। उन खां वठी जेको ही नींडरथल इंसान आहे जेको, उहो इन शिकिल में आयो आहे। बायोलॉजी जा दोस्त इन शइ खे वधीक सम्झी सघनि था त होमियोसेपियंस में हिकिड़ो नस्ल आहे, उनजो नालो नींडरथल आहे। उन में असां तक़रीबन 26 लख सालनि खां असां उन ई शिकिल में पे रहिया आहियूं। ऐं इहो जेको तक़रीबन 26 मिलियन साल, सॉरी 2.6 मिलियन साल, माना 26 लख सालनि खां वठी जेकॾहिं उनखे पोइते खणी अचिबो, माना हेठि हिस्ट्रीअ में खणी अचिबो, त उन खां वठी 10,000 सालनि ताईं, मतिलबु जेके अॼु खां पोइते 10,000 साल थींदा, त उन्हनि ताईं हिकिड़ो तवील दौर इंसान ज़ात ते पे रहियो आहे। ऐं उन दौर खे, छो त इहो सॼे जो सॼो जेको दौर आहे उन में इंसान सभ खां पहिरां पेरनि ते बीहण ऐं पोइ जेको आहे हथ मथे करे हथनि जो इस्तेमालु करणु ऐं पंहिंजे करंगे खे सिधो करणु, अहिड़े क़िस्म जा जेके इवाल्व कया पे फीचर्स, उन सूरत खां पोइ जेको इंसान सभ खां पहिरियों कंहिं शइ खे हथ में खणी इस्तेमालु कयो आहे सो आहे पत्थर। तंहिंजे करे इहो जेको पत्थर जो दौर आहे, इन खे जेको 26
लख सालन खां शुरू थिए थो। इनखे 3 हिस्सनि में विरायो वञे थो। हिकिड़ो इन जो हिस्सो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं पैलियोलिथिक पीरियड। हाणे जेको पैलियोलिथिक पीरियड आहे उहो तक़रीबन 26 लख सालनि खां वठी पोयनि 10,000 सालनि ताईं आहे। इन में इंसान जो जेको सिधो सो तालुक पे थियो आहे सो पत्थर सां पे थियो आहे। माना असां इन में नथा ॾिसूं त इंसान को लोह इस्तेमालु कयो हुजे। जीअं अॼु जे दौर में असां ॾिसूं था त जेके आम इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन में काठ बाहे, उन में लोह बाहे, उन में चीनी बाहे, उन में प्लास्टिक बाहे, उन में ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं बाहिनि। पर ही जेको पत्थर वारो दौर आहे, जेको क़दीम पत्थर वारो दौर आहे, इनखे चइबो आहे क़दीम पत्थर वारो दौर। कहिड़ो? क़दीम पत्थर वारो दौर या पत्थर जो क़दीम दौर। हाणे उन में इंसान हिकिड़ो त जेको गिरोही शिकिल में रहण इन लखे सालनि जे विच में उहो शुरू करे थो ऐं गारुनि ॾांहुं हुन जो रुझान थिए थो। नंढड़ा नंढड़ा जेके कबीला आहिनि उनमें उहो इस्तेमालु अचे थो ऐं ख़ासि तौर ते शिकार जे मक़सद जे लाइ पत्थर जो इस्तेमालु करे थो। इहो सॼे जो सॼो पीरियड इंसान तमामु वॾी का तहज़ीबी सरगर्मी करण खां आरी आहे, पर पत्थर जो इस्तेमालु फ़क़ति ऐं फ़क़ति शिकार करण जे लाइ इस्तेमालु करे थो। पहिरां हू ॾिसे थो त जेकॾहिं पत्थर कंहिंखे जानवर खे उछले हणिजे वेझो खां त हुनजो मथो फाड़े सघे थो, हुनजी टंग भञी सघे थो, तंहिंजे करे शिकार करण में इहो हुनखे आसानी थी सघे थी। छो त हीउ जेको पीरियड आहे इनखे असां शिकार करण ऐं गॾु करण जो दौर इल्मुल इंसान में आहे, इल्मुल बशर में या बशरियात में उनखे शिकारी ऐं गॾु करण जे दौर जो पहिरियों भाङो सम्झंदा आहियूं। इन जो ॿियो भाङो बि आहे जेको अॻिते असां डिस्कस कयूं था, पर पहिरियों भाङो हुनजो इहो आहे। हाणे उहो क़दीम पत्थर जो दौर आहे। अॻिते हली उनखे महसूस थियो त जेकॾहिं पत्थर सिर्फ़ जिस्म ते लॻे थो त धकु त लॻे थो जानवर खे, पर कॾहिं कॾहिं उहो धकु पचाए सघे थो। तंहिंजे करे हुननि कोशिशि कई त उहे पत्थर हथ कनि जिन में नोक हुजे, नोकीला पत्थर हुजनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं कंहिं शइ सां ॿधी हणिजे त उहो कंहिं जानवर खे गोल पत्थर जे भेट में वधीक ज़ख़्मी करे सघे थो। जेकॾहिं गोल पत्थर कंहिं जानवर खे मथे में लॻे थो उनखे किराए सघे थो, टंग जे कंहिं हॾे में गोॾे में किथे लॻे थो उनखे किराए सघे थो, पर जेकॾहिं घुसी वञे या पेट में लॻे या पुठनि में लॻे त पोइ जानवर ते को असरु कोन थींदो, भॼी वेंदो। पर उनजे भेट में जेकॾहिं नोकीलो पत्थर हू इस्तेमालु कंदो त उहो जानवर खे जिते बि लॻंदो उनखे अंदरि जिस्म में घिड़ी वेंदो ऐं जानवर लामहाला ज़ख़्मी थी ऐं अॻिते हली किथे थकिजी किरंदो। इहो असांजो जेको पत्थर वारे दौर जो पहिरियों पीरियड आहे जंहिंखे पैलियोलिथिक पीरियड चऊं था। जेको ॿियो पीरियड आहे उहो आहे 10,000 साल खां 7,000 सालनि माना 3,000 सालनि जो पीरियड आहे। उनखे असां चवंदा आहियूं मेज़ोलिथिक। मेज़ोलिथिक पीरियड खे असां सिंधीअ में चवंदासीं पत्थर जो विचोलो दौर। पत्थर जो विचोलो दौर। हाणे इहो उहो दौर आहे जंहिंमें इंसान शिकारी टोलनि जे सूरत में बाज़ाब्ता तौर ते शिकार ते निकिरे थो। शिकार करण जे लाइ हू मुख़्तलिफ़ पत्थरनि जो, नोकीलनि पत्थरनि जो इस्तेमालु करे थो। उन्हनि पत्थरनि खे काठीअ में ॿधी ॾफनि भालनि जे तौर ते इस्तेमालु करे थो। न सिर्फ़ जानवरनि जे ख़िलाफ़ पर हिकिड़ा माण्हू ॿियनि माण्हुनि जे ख़िलाफ़ बि जॾहिं विढ़नि था त उहे बि इन पत्थर जो इस्तेमालु कनि था। अच्छा, ॿी जेका अहम ॻाल्हि पैलियोलिथिक ऐं मेज़ोलिथिक पीरियड में हिकु जहिड़ी आहे, जेका वरी पोइ अॻीअ जेको आहे तहज़ीबुनि ताईं उहा पहुचे थी, सा आहे त जीअं त इंसान उन ज़माने में कंहिं एक्सप्रेशन खां मतिलबु कंहिं ॿोलीअ जे मुनज़्ज़म अंदाज़ खां नावाक़िफ़ हो ऐं हुन वटि लिखत ऐं तहरीर जो को तरीक़ेकार कोन हो, पर हुनजे बावजूद बि हू सोचींदो त हुयो ऐं हू महसूस बि कंदो ऐं हू इमेजिन बि कंदो, तसवराती दुनिया में बि रहंदो। तंहिंजे करे हुन इन ई पत्थर खे पंहिंजे एक्सप्रेशन जो सहारो ठाहियो ऐं अॼु बि असां वटि रूस में बि ऐं जेको आहे अफ्रीका जे अमेरिका जे मुख़्तलिफ़ गारुनि में असांखे अहिड़ा ओहञाण मिलनि था जंहिंमें गारुनि जे अंदरि क़दीम दौर जे इंसाननि पारां पत्थर ते उन्हनि खे उकारे ऐं उन्हनि जे मथां शिकिलियूं ठाहियूं वयूं आहिनि जेके उनजे जेके
तारीख़ आहे या उन्हनि जूं जेके कहाणियूं आहिनि उनखे सहेड़ण जी हिकिड़ी कोशिश हुई। या तो उन्हनि जो आर्ट आहे, हाणे आहे त तॾहिं ख़बर पए त आर्टिस्टिक आहे या रियलिस्टिक आहे, उहो तॾहिं ख़बर पए जॾहिं असां वटि उनजी का हिस्ट्री हुजे। पर छो त असां उन दौर में पिया रहूं जेको प्री हिस्टोरिक पीरियड आहे, तंहिंजे करे प्री हिस्टोरिक पीरियड जी असां वटि का बि एनेक्डोटल या का अंगी हिसाबी का डेटा असां वटि कोन्हे, का को मैथमेटिकल रिकॉर्ड असां वटि कोन्हे जो असां ॿुधायूं त एग्ज़ैक्टली उन दौर में छा थियो ऐं छा न थियो। छो त लिखत में का शइ हुई कान। जेके उञाण असांखे मिलिया आहिनि से टूल मिलिया आहिनि मुख़्तलिफ़ पत्थर जा, जिन मां अंदाज़ो लॻी सघे थो त हीउ जानवरनि खे ज़ख़्मी करण जो टूल आहे, हीउ को दंद जेको आहे पंहिंजे हिफ़ाज़त जो टूल आहे, हीउ को बाहि ॿारण जो टूल आहे। इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ टूल्स जेके असांखे मिलिया आहिनि नियोलिथिक पेलियोलिथिक ऐं मेज़ोलिथिक पीरियड मां, उहे असां हिते असांखे ॾिसण में अचनि था। हाणे टियों जेको दौर इस्तेमालु थिए जेको शुरू थिए थो उहो उतां खां असांजो जेको इमरानी तौर ते हिकिड़ो ॿियो दौर असां वटि शुरू थिए थो, शिकारी दौर खां पोइ, जंहिंखे असां एग्रीकल्चरल पीरियड था चऊं या तहज़ीबुनि जो बाज़ाब्ता दौर था चऊं। उहो दौर थिए थो नियोलिथिक पीरियड। छा आहे हुन जो नालो? नियोलिथिक पीरियड। नियोलिथिक पीरियड जा खे जेकॾहिं असां आसान सिंधीअ में रखंदासीं त हुनखे चइबो पत्थर जो नओं दौर। हाणे इन दौर में इंसान, छो त इहो शिकारी दौर ख़त्म थी चुको इंसान जो, हाणे इंसान बाज़ाब्ता तौर ते ज़राअत करे सघे थो, जानवर पाले सघे थो ऐं हू नंढड़ा नंढड़ा वेढ़ा कुटुंब ख़ानदान नंढड़नि नंढड़नि क़ौमुनि कबीलनि जे सूरत में आबाद थिए थो। दरियानि जे किनारनि ते आबादियूं थियनि थियूं ऐं दरियानि जे किनारनि ते आबाद थियण जे करे हिकिड़ो त उन्हनि खे जेका ज़राअत आहे उहा उन्हनि जे लाइ पोखी राही करणु आसान थी थिए, ऐं ॿियो त जेको इंसान जो वॾे में वॾो दुनिया में क्वेस्ट पे रहियो आहे या हुनजी जेका दुनिया में वॾे में वॾी हिकिड़ी तलाश पे रही आहे, आहे पीअण जो पाणी। इहे ॿई शयूं दरिया हुननि जूं आसान करे छॾियूं। हाणे तव्हां इन मां बि अंदाज़ो हिकिड़ो लॻाइजो त क़दीम दौर जा जेके बि असां वटि क़दीम दौर जा मज़हब या अक़ीदा जेके अक़ीदतमंदाना निज़ाम मिलनि था, जिनखे असां रिलीजन्स चऊं या उनखे फेथ सिस्टम्स चऊं, उन्हनि में पाणीअ खे, जल पूॼा खे या जल देवीअ खे, जल देवता खे तमामु वॾी अहमियत हासिल आहे। छो त हू सम्झनि था त जेको पाणी आहे उहो असांखे ज़िंदगी ॾिए थो, असांखे तवानाई ॾिए थो, असांजे पंहिंजे लाइ, असांजे जानवरनि जे लाइ, असांजे नसुलनि जे लाइ, असांजे ज़राअत जे लाइ, आबादीअ जे लाइ हिकिड़ो ज़िंदगीअ जो उञाण आहे। तंहिंजे करे हू उन पाणीअ जी पूॼा कनि था ऐं पोइ अॻिते हली उन मां पाणीअ जा देवता ऐं देवियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा तस्वुर उभरनि था। हाणे हिकिड़े हवाले सां इहो जेको रहण खहण जो जेको तस्वुर आहे इहो उतां ईअं शुरू थिए थो। हाणे जेको नओं नियोलिथिक पीरियड आहे, पत्थर जो नओं दौर, उन में इंसान जीअं त हिकिड़ी एग्रीकल्चरल या जेको आहे हिन में ज़रई मुआशिरे में दाख़िल थिए थो, तंहिंजे करे अॻिते हली तक़रीबन ही जेको पीरियड आहे, मां लाज़मी कोन्हे त को जदीद दौर ताईं हलियो हुजे, पर मतिलबु माना 7000 खां 3000 सालनि ताईं इहो मुसलसल पत्थर जी जेके मुख़्तलिफ़ इस्तेमाल हुआ उन्हनि ताईं हलियो पिए। ऐं उहा जेका ड्राइंग वारी या जेका कहाणियुनि वारी हिकिड़ी रिवायत हुई इंसान जी, क़दीम इंसान जी, त असांजा जेके पूर्वशाह या जंहिंखे असां आबा व अजदाद चवंदा आहियूं, उहे गारुनि में वञी पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जे लाइ, पंहिंजे दिमाग़ खे सुकून ॾियण जे लाइ पत्थरनि ते वेही तस्वीरूं चिटींदा। सो ही बि 7000 साल अॻे वारा माण्हू वञा ताईं ईअं कंदा हुआ। पर पोइ इन दौर में हाणे छो त इंसान ज़रई तौर ते ख़ुशहाल थी चुको हो ऐं ज़ाहिर आहे जॾहिं माण्हुनि वटि ख़ुशहाली ईंदी त उहा ॿियनि माण्हुनि खां बर्दाश्त कोन थींदी। तंहिंजे करे जॾहिं माण्हू पंहिंजे खुराक ऐं पंहिंजे बचाव जे फ़िक्रनि खां आज़ाद पे थिया त उन वक़्तु ॿियनि माण्हुनि जेके वधीक ताक़तवर आहे उन्हनि ॾिठो पिए त जेकॾहिं असां हिननि माण्हुनि खे पंहिंजे मक़सदनि जे लाइ, पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु कयूं त शायदि हिननि खां वधीक सुखिया थी सघंदासीं ऐं हिन खां वधीक मज़ा माणींदासीं। तंहिंजे करे नतीजे जे तौर ते जेके वधीक ताक़तवर हुआ
उन्हनि घटि ताक़तवर माण्हुनि ते कब्ज़ा करणु शुरू कया, हुननि जे माल मिल्कियत ते कब्ज़ा करणु शुरू कया, हुननि जे पैदावार ते कब्ज़ा करणु शुरू कया, हुननि जे माल मता ते कब्ज़ा करणु शुरू कया, एतिरे ताईं जो हुननि जूं जेके औरतूं जेके हाणे घरनि में कैद थी चुकियूं उन्हनि ते हुननि कब्ज़ा करणु शुरू कया। ऐं इहो उहो दौर आहे जॾहिं रियासत बि ठहे थी, जॾहिं समाज में औरत के हिकिड़ो घर में कैद करण ऐं जानवर जे तौर ते हुनखे कैद बंद करे रखण जो हिकिड़ो टूल जे तौर ते इस्तेमाल करण वारो रवैयो या लाड़ो इंसान में पैदा थिए थो। इहो टियों दौर आहे। उन खां पोइ तहज़ीबुनि जो असां वटि हाणे हिन सॼे पीरियड खे असां तारीख़ खां पहिरां जो दौर था चऊं। तारीख़ खां पहिरां जो दौर हिन सॼे खे असां हिन जे करे था चऊं छो त असां वटि जीअं मूं पहिरां ॻाल्हि कई त जेतोणीकि तारीख़ वक़्त जे गुज़रण सां गॾु हादसनि ऐं वाक़िअनि जो नालो आहे, तंहिंजे करे तारीख़ त पंहिंजे पाण में मौजूद हुई, पर उन तारीख़ खे इंसान पंहिंजे लाइ नोट करे कोन सघियो, हू पाण वटि रिकॉर्ड करे कोन सघियो। तंहिंजे करे असां वटि इन जो को हिस्टोरिकल या एनेक्डोटल रिकॉर्ड कोन्हे को, तंहिंजे करे असां सम्झूं था त इहो तारीख़ खां माना असांजे जेको तारीख़ जो मफ़रूज़ो आहे जंहिं ते असां सम्झूं था त हितां तारीख़ शुरू थिए थी, उतां खां अॻे जो दौर आहे। ऐं पोइ हिकिड़ा दौर शुरू थियनि था जिन में मुख़्तलिफ़ जेके असांजूं जेके सिविलाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ तसलसल हिकिड़ा शुरू थियनि था, जेको असांजे अॼु जे ॻाल्हि ॿोल जो ॿियो हिसो आहे। ही असांजे ॻाल्हि ॿोल जो पहिरियों हिसो हो जंहिंमें असां तारीख़ खां पहिरीं जे दौर जे इंसान जे रहण करण ऐं हुन जे जेके ट्रांज़िशन्स हुयूं या हुन में जेके तब्दीलियूं हुन जे बारे में ॻाल्हि ॿोल कई। हाणे असां अचूं था पंहिंजे उनवान जे ॿिए हिसे में, ऐं उन हिसे जो आहे असां वटि एंशियंट सिविलाइज़ेशन या क़दीम तहज़ीबूं। हिकिड़ो जीअं ई यूरोप खे 15वीं 16वीं 17वीं 18वीं 19वीं सदीअ में जॾहिं यूरोप खे दुनिया में उरूज मिलियो त यूरोपियन खे इहा ॻाल्हि उन एहसास जे करे महसूस पए थी त हुननि जो रंग अछो आहे ऐं हुननि वटि क़दीम अक़ीदनि मां ऐं क़दीम मज़हबी किताबनि मां इहा ॻाल्हि साबित हुई त जेके यूरोपी आहिनि रंग जा अछा इन जे करे आहिनि छो त उन्हनि जी जेको बि क्रिएटर आहे, जेको ख़ालिक आहे, उन पंहिंजे हथनि सां उन्हनि खे मख़सूस मिटीअ मां ठाहियो आहे, तंहिंजे करे हू अलॻि आहिनि। किथे हू पंहिंजे पाण खे आर्यन्स पिया सॾणा आहिनि, किथे हू पंहिंजे पाण खे जेको आहे जर्मन्स पिया सॾा आहिनि, किथे हू पंहिंजे पाण खे वॾा जेको आहे हिकिड़े तसलसल मां सुहिणा सेबता मुहज़िब बाइख़लाक़ इहो तसवर कनि पिया। इन जे विच में हुननि खां जेका ग़लती थी या हुननि जेका ॼाणी वाणी ग़लती कई सावाह कई त हुननि दुनिया जे बाक़ी सभिनी हिसनि खे इग्नोर करणु शुरू कयो, उन्हनि खे नज़रअंदाज करणु शुरू कयो ऐं हुननि इहो महसूस कयो त जेकॾहिं तारीख़ शुरू थी आहे त उहा बि असां खां थी आहे, जेकॾहिं इल्मु शुरू थियो आहे त उहो बि असां खां थियो आहे, जेकॾहिं तहज़ीब शुरू थी आहे काइनात में या दुनिया में त उहा फ़क़ति असां खां थी आहे। इन नुक़्ते नज़र खे ऑक्सीडेंटल नुक़्ते नज़र चइबो आहे। ऑक्सीडेंट माना मग़रिब, ओरिएंट मतलब मशरिक़। हाणे जेको मग़रिब ऐं मशरिक़ वारो तज़ाद आहे इहो घणो अॻिते हली माना 1980 85 जे ॾींहनि में अचे पोइ हिकिड़े हूअं त ॿिया बि राइटर्स हुया जिन चयो हुन ते थोरो घणो कमु कयो, पर हुनजो वरी बि जेको ओरिएंटलिस्ट नुक़्ते नज़र हो उहो ॾाढो बिलिटलिंग ऐं नंढड़ो करे पेश करण वारो ऐं फुज़ूल ॾेखारण वारो हो, पर पोइ इन ते एडवर्ड सईद अचे हिकिड़ा वैलिड क़िस्म जा सवाल उथारिया जिन ते अॻिते हली कमु थिए थो। पाण पंहिंजो हुन मोटी टॉपिक ॾे था हलूं त मज़े जी ॻाल्हि आहे जंहिं ते मूंखे ॻाल्हि करणी हुई आहे त जेके बि क़दीम तहज़ीबूं आहिनि उहे सभु जूं सभु ओभर में आहिनि। माना जेकॾहिं तव्हां तहज़ीबुनि जी तारीख़ पढ़ंदव ऐं हुन में ॾिसंदव त जेको क़दीम मुहज़िब इंसान रहियो आहे पोइ भले इराक जे मेसोपोटामिया वारी तहज़ीब में रहियो हुजे
जैसे असां जेको आहे फर्टाइल क्रेसेंट लैंड था चऊं, उन पासे इसराइल इन पासे जो रहियो हुजे, या वो चीन जो रहियो हुजे, या वो इंडस सिविलाइजेशन जो रहियो हुजे, या वो इंडियन जेके बाद में पोइ डेवलप थियल सिविलाइजेशन में हुजे, इहे सभु जूं सभु इजिप्शियन सिविलाइजेशन, चाइनीज सिविलाइजेशन, मेसोपोटामियन सिविलाइजेशन, इंडस सिविलाइजेशन, ये सभु जूं सभु तहज़ीबूं ओभर जूं आहिनि। ओलह में असांखे तमाम क़दीम तहज़ीबूं कोन थियूं मिलनि, जेतोणीकि उते क़दीम तरीन माण्हुनि जा आसार मिलनि था त उते रहंदा हुआ, पर उहो जेको माण्हू मिलियो थे उहो असांखे उन पत्थर वारे क़दीम दौर जो, मतिलबु जेको असांजो पेलियोलिथिक ऐं पंहिंजो मेसोलिथिक पीरियड जा माण्हू उते असांखे मिलिया थे, पर बाज़ाब्ता तौर ते का एस्टेब्लिश्ड सिविलाइजेशन उन जो असांखे अॼु ॾींहं ताईं को रिकॉर्ड उते न मिली सघियो आहे हिन वक़्त ताईं जे स्टडी में। जेतोणीकि उते नंढा नंढा जेके सेंटर्स आहिनि जेको सिविलाइजेशन जा ज़रूर हाणे वञी दरियाफ़्त थिया आहिनि। हाणे हिकिड़ो पंहिंजो आहे नेटफ्लिक्स ते हिकिड़ो जर्नलिस्ट आहे अमेरिका जो, हिन ते कमु करे पियो, द एंशियंट एपोकलिप्स, हुनजो हिकिड़ो ॿियो उनवान आहे, ॿिए हिकिड़े मामले ते कमु करे पियो, पर पोइ हुन उहे जेके थोरा घणा जेके तहज़ीबी पछाड़ का हुन जा उहिञाण उहे वञी लधा आहिनि। सो असां जॾहिं क़दीम तरीन तहज़ीबुनि में अचूं था त असांखे सभ खां पहिरां मेसोपोटामिया या जेको जंहिंजो इलाइक़ो फर्टाइल क्रेसेंट, हाणे फर्टाइल क्रेसेंट उहो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े में अॼु जे दौर जा इसराइल ऐं मिस्र ऐं फ़लस्तीन इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे आहिनि। हाणे उहा तव्हां उनजो नक्शो कढंदव त उहो थोरो घणो ज़मीन जो जेको टुकड़ो आहे उहो टिनि पासनि पाणीअ सां गॾु हीअं पाण में हीअं मुड़ियल आहे। क्रेसेंट चइबो आहे इनखे, चंड खे, पहिरीं या ॿिए तारीख़ जो चंड, उनखे क्रेसेंट चइबो आहे। फर्टाइल क्रेसेंट मतिलबु आबाद हिलाल। हाणे उहा धरती, छो त उते दजला, उते फरात, उते जेके बि क़दीम तरीन, जीअं असां वटि सिंधु दरिया रहियो आहे तीअं उते बि क़दीम तरीन दरिया रहिया आहिनि। पाणे इहा ॻाल्हि कई त तहज़ीबुनि खे जनम ॾियण वारा दरिया आहिनि, पोइ किथे बि हुजनि। हाणे उन्हनि माण्हुनि वटि जेके उन ज़माने में जेको क़दीम तरीन तहज़ीब जा असांखे आसार मिलिया आहिनि इन फर्टाइल क्रेसेंट वारी लैंड मां, उन्हनि वटि असांखे हिकिड़ी शइ जेका घणे भाङे मिले थी, उहो असांजो मेसोपोटामियन सिविलाइजेशन आहे। इन जा जेके इलाइक़ा आहिनि इहे बेबीलोनियन, जंहिंखे असां बाबली तहज़ीब चवंदा आहियूं, फर्टाइल क्रेसेंट वारो इलाइक़ो आहे। इन ई इलाइक़े में मिस्र ऐं इराक वारा जेके ॿिया इसराइल वारा ॿिया हिसा आहिनि उहे हिननि में रहिया आहिनि। हाणे इते असांखे हिकिड़ी शइ जेका मिले थी उहा इहा मिले थी त इन वक़्त ताईं इंसान पंहिंजे इज़हार जे लाइ रिटन लैंग्वेज, ॻाल्हाइण ॿोल्हाइण वारी ॿोली त घणो अॻु में डेवलप थी चुकी, पर इन जे लाइ हिन पंहिंजी हिकिड़ी रिटन लैंग्वेज उहा डेवलप करे वरिती ऐं उन लैंग्वेज में हू, छो त हुन वटि लिखण जे लाइ ॿी का शइ अवेलेबल कोन हुई, तंहिंजे करे हू मिटीअ जूं दिकियूं ठाहे उन ते पंहिंजूं जेके शिकिलियूं आहिनि उहे ठाहे क़दीम तहरीर जे सूरत में उन्हनि ते लिखी ऐं उन्हनि खे पढ़ण या लिखण जे कमु आणींदो। छो त हुन दौर में ॿियो को हुननि वटि तरीक़ेकार हुयो कोन। हाणे इहो पीरियड आहे तक़रीबन अॼु खां 7 खां 8 हज़ार साल पहिरीं जो। उन दौर में को पनू कोन हो, उन दौर में माण्हुनि खे इहो एतिरो अञा अकुल कोन आयो त को कंहिं वण जो, कंहिं केले जो, कंहिं ॿिए बूटे जो पन इस्तेमालु थी सघे थो, खल इस्तेमालु थी सघे थी, कपिड़ो इस्तेमालु थी सघे थो, तंहिंजे करे हू इन मिटीअ खां पंहिंजो कमु वठंदा हुआ। इहा उन दौर जे माण्हुनि जो कमाल हो। ॿियो उन दौर जे माण्हुनि जो जेको क़दीम मेसोपोटामियन हा, उन्हनि जो कमाल हो यूज़ ऑफ मैथमेटिक्स। छो त मैथमेटिक्स ऐं एस्ट्रोलॉजी, मैथमेटिक्स माना रियाज़ी ऐं एस्ट्रोलॉजी माना इल्म नुजूम, फल्कियात ना है, या फल्कियात अलग आहे, उनखे एस्ट्रोनॉमी चइबो आहे। उहा साइंस जी ब्रांच आहे, साइंटिफिक स्टडी आहे। ही आहे एस्ट्रोलॉजी, जंहिंखे चइबो आहे इल्म नुजूम। इन जो बि सऊ सिधो तालुक रियाज़ीअ जे हिंसनि सां
या इल्मुल हिसाब सां हूंदो, इल्मुल आदाद इन खे चइबो। अॼु बि तव्हांखे खोड़ माण्हू तव्हां खां पुछंदा तुंहिंजी डेट ऑफ बर्थ कहिड़ी आहे, तव्हां ॿुधाईंदा चवंदा तुंहिंजो सितारो जदी आहे, तुंहिंजी कहिड़ी आहे, तुंहिंजो पैसे सां, तुंहिंजो छा आहे, तुंहिंजो बाबा जेको आहे जोज़ आहे। हाणे इहो असल में हू जेका मैथमेटिकल कैलकुलेशन करे ऐं उन जे बुनियाद ते हू सम्झंदा हुआ त हू काइनात जे राज़नि खे हू सम्झंदा। हिकिड़ो त मैथमेटिक्स प्योरली इल्म ई लॻो, पर पोइ उन जो बेबीलोनिया जे माण्हुनि ते एतिरो त असर हो जो हू सम्झंदा हुआ त हीअ जेका सॼे जी सॼी काइनात आहे इन खे असां रियाज़ीअ जे उसूल जे मदद सां सम्झी सघूं था। तंहिंजे करे असां रियाज़ीअ जे मदद सां कैलकुलेट करे सघूं था त हीउ माण्हू हिन ॾींहं ते बीमार थींदो, हीउ माण्हू हिन ॾींहं ते मरंदो, हिन माण्हूअ सां हिन ॾींहं ते हादसो थींदो, ऐं पोइ पंहिंजे पोपनि ऐं पंडितनि खे उन्हनि इन तरीक़े सां रिस्पेक्ट ॾियणु शुरू कई, छो त हू रियाज़ीअ जा माहिर हुआ। इहा उन पीरियड जी तमामु ख़ासि ॻाल्हि आहे। घर हुननि जा जेके आहे गारुनि वारा हुआ, गारुनि में पथर कोरे, जेको पोयूं दौर हो उन में हू गारुनि खे कोरे ऐं जबलनि खे कोरे बि रहंदा हुआ, ऐं उन्हनि में हुननि जा ठीकु ठाक हिकिड़ा सेटल्ड क़िस्म जा घर हुआ। हिकिड़ी जेका मज़े जी ॻाल्हि हवा आहे त इन्हनि इंजीनियर्स वटि जेको पाणीअ खे हासिल करण जो ऐं पाणीअ खे ख़ारिज करण जो को माना को मुनज़िम तरीक़ेकार कोन हो। हिस्टोरियन जी ॻाल्हि मिस्र वारे जेको तहज़ीब आहे उन में रखी आहे, पर मां सम्झां थो त इहा थोरी नाइंसाफ़ी आहे, छो त मिस्र जे तहज़ीब खां क़दीम सिंधूअ जी तहज़ीब आहे, ऐं सिंधूअ जे तहज़ीब में अॼु ॾींहं ताईं असां वटि उहे निशानियूं मौजूदु आहिनि जंहिंमें पाणीअ खे गुज़राइण जे लाइ, पाणीअ खे हेठि लाहिण जे लाइ, पाणीअ खे घर घर पहुचाइण जे लाइ, गंदो पाणी निकाल करण जे लाइ नालियूं, पर उहे पकियूं नालियूं ऐं उहे ढकियल नालियूं अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। तंहिंजे करे इन शइ खे बि असांखे थोरो अॻिते हली रिकंसीडर करणो पवंदो। हिकिड़ो मिनट, इन दौर में हाणे जीअं त लिखत में तहरीर असां वटि अची चुकी, इन दौर में हिकिड़ो मशहूर जेको बादशाह उन जो नालो आहे हमूराबी। हाणे इहा असांखे हमूराबी जा जेके 12-13 कानून आहिनि उहे दुनिया जे तारीख़ में पहिरियां लिखियल कानून आहिनि। माना जेकॾहिं असां चऊं त को कोड थींदो आहे न, कोड ऑफ लॉ, उन ज़माने के वारे ॻाल्हियुनि ॿोलियुनि खे असां आइन त चई कोन था सघूं, कॉन्स्टिट्यूशन कोन था चऊं, पर कोड ऑफ लॉ जेके आहे उन में दुनिया जा पहिरियों चकर तहरीर शुदा जेके कानून हुआ उन्हनि खे हमूराबी कोड चयो वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां ॿुधणु चाहियो त मां तव्हांखे ॿ टे ॿुधाईंदुसि, पर तव्हांखे हिकिड़ो बि तव्हांखे ॿुधायां थो त जीअं मशहूर असां चवंदा आहियूं न, अख जे बदिले अखि, कन जे बदिले कन, नक जे बदिले नक, इहो लिखत में आणण वारो पहिरियों माण्हू हमूराबी हो, जेको उन ज़माने में मेसोपोटामिया जो बादशाह हो, ऐं हुन उते पंहिंजे रिहायशी जेके मकीन माण्हू हुआ उन्हनि जे लाइ कानून जेको आहे ज़ब्त कया। मां हिकिड़ो ॿ तव्हांखे मिसाल जे तौर ते ॿुधायां थो। चए थो त if anyone brings an accusation to anyone before the elders, जेकॾहिं को माण्हू कंहिं वॾनि जे आॻियां कंहिं माण्हू ते इल्ज़ाम हणे थो, and does not prove what he has charged, ऐं जेकॾहिं हू पंहिंजो इल्ज़ाम साबित नथो करे सघे, it was a capital offense charged, ऐं जेकॾहिं हुन इल्ज़ाम को तमामु वॾे जुर्म जो हयो आहे, he shall be murdered, त हुनखे मारियो वेंदो। हा, तव्हां कंहिं ते को ज़ना जो, को क़त्ल जो, को ख़तरनाक क़िस्म जो इल्ज़ाम हयो, मिसाल जे तौर ते हाणे अॼु जे दौर जी जेको ही फितना परस्त जेके माण्हू आहिनि न, बुनियाद परस्त, उन्हनि खां त हमूराबी बि सही नो त जे बाबा जेकॾहिं तव्हां कंहिं ते को इल्ज़ाम हणो था त पहिरियां तव्हांखे साबित करणो पवंदो, जे साबित न कयो ऐं तव्हां इल्ज़ाम वॾो हणो आहे जो हुनजे जान खे ख़तरो हो, त पोइ तव्हांखे मरणो पवंदो। कहिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो शातिर कानून आहे उन ज़माने में, ऐं हमूराबी उन मामले खे महसूस कयो पियो। खोड़ शयूं आहिनि ॿियूं, हिते आहे हिकिड़ो त if anyone takes a male or female slave of the court, or male or female slave of a freedman outside the city gates, he shall be put to death. जेकॾहिं को माण्हू आज़ाद थियल माण्हूअ खे बांदी बणाए, औरत या मर्द खे शहर खां ॿाहिरि कढी ऐं उनखे गुलाम वञी थो बणाए, त उनखे क़त्ल कयो वेंदो। दौर गुलामदाराणो हो, पर ईअं कोन्हे त को हुन वटि गुलामदारीअ जा के बि उसूल या के कानून कोन हुआ।
औरतुनि जे तलाकुनि जे बारे में मुख़्तलिफ़ कानून आहिनि। जेको मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां सो इहो आहे त जेकॾहिं को पीउ को नौजवान, if a son strikes his father, his hand shall be hewn off। जेकॾहिं को पुटु तेश में अची पंहिंजे पीउ खे धकु हणंदो त हुनजा ॿई हथ भॻा वेंदा। वॾनि जो एतिराम, ख़तरनाक क़िस्म जा कानून हुआ। ऐं जेकॾहिं चए थो त को माण्हू कंहिं माण्हूअ जी अखि थो कढे त हुनजी अखि कढी वेंदी। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो हॾो थो भञे त हुनजो उहो ई हॾो जिस्म जो भॻो वेंदो। ऐं जेकॾहिं को माण्हू कंहिं माण्हूअ जो ॾंदु थो भञे त हुनजो उहो ई ॾंदु जेको हुनजो भॻो अथई उहो ई हुनजो भॻो ईंदो। हाणे इहे प्रिंसिपल्स आहे हेमोराबी जा, जेके उन ज़माने में क़दीम मेसोपोटामियन पीरियड में केॾो वॾो ज़हीन माण्हू हो जंहिं कानून ठाहिया, ई न सिर्फ़ु ठाहिया पर पोइ लिखिया। अॻिते हलूं था, छो त असांजो जेको डिस्कशन आहे उहो थोरो वॾो थी पियो वञे, तंहिंजे करे कोशिशि कयूं त हिनखे महदूद कयूं। 40 मिंट थी वियो आहे, अञा 10-15 मिंटनि में कोशिशि कयां थो। मेसोपोटामिया खां पोइ जेका असांखे क़दीम तरीन तहज़ीब थी मिले, जेका ॼाणाइनि था असां थी मिले मिस्र जी, एंशियंट इजिप्ट। इजिप्ट क़दीम जेका मिस्र हुई इहा बि साॻी ॻाल्हि आहे, छो त मिस्र बि इहा तहज़ीब नील दरिया जे किनारे ते आहे। जेके बि क़दीम तहज़ीबूं तव्हां ॾिसंदव त उहे सभु जूं सभु नील दरियानि जे किनारनि ते हूंदियूं। का सिंधूअ जे किनारे ते हूंदी, का ज़ेंगज़ू रिवर जे किनारे ते हूंदी, का जेको आहे फरात जे दजला जे किनारनि ते हूंदी, का नील दरिया जे किनारे ते हूंदी। ईअं तव्हांखे सभु जूं सभु जेके बि दुनिया जूं तहज़ीबूं आहिनि उहे पाणीअ जे कच्छ में तव्हांखे मिलंदियूं। त हीअ जेका तहज़ीब आहे इन्हे में त माण्हुनि कमाल करे छॾियो, छो त हिन खां अॻु में जेके माण्हू हुआ मेसोपोटामिया वारा, उहे रियाज़ीअ में तमामु घणा माहिर हुआ। ही मिस्री जेके माण्हू हुआ इन्हनि रियाज़ी उन्हनि खां सिखी ऐं पोइ हुन रियाज़ीअ जो एॾो त इफेक्टिव ऐं ज़बरदस्त क़िस्म जो हुननि इस्तेमालु कयो जेको अॼु ॾींहं ताईं जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾे में वॾी चैलेंज आहे। उहे आहिनि मिस्र जा अहराम। अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहे जेके हज़ारे टन वज़नी पत्थर आहिनि इहे एॾी वॾी ऊचाईअ ते एॾी परफेक्ट एंगल सां बिना मैथमेटिकल कैलकुलेशन ऐं जेको ट्रिग्नोमेट्रिक ऐं जियोमेट्रिक कैलकुलेशन जे पॉसिबल ई कोन हुआ। छो त हिननि माण्हुनि खे या त मैथमेटिक्स जो तमामु वॾो कमाल हो, या त उन्हनि का मशीनरी हूंदी, या का कुवत हूंदी, टेक्नोलॉजी जंहिंजे मदद सां उन्हनि कयो हूंदो। अञा ताईं इहा माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न अची सघी आहे त आख़िरकार इहो कहिड़ो तरीक़ेकार हो, पर इहो ज़रूरु आहे त जेका मैथमेटिकल प्रेसिशंस आहिनि, साईं वेठो आहे इकरार साहब, मैथमेटिकल प्रेसिशंस जेके आहिनि उहे एतिरियूं त कमाल जूं आहिनि जो अॼु बि उते माण्हू हज़ारे PhDs करे सघनि था। हर अहराम जी कुंड, उनजो व्यू, उनजे सिज उभरण लहण जा जेके मंज़र आहिनि, ॿिनि अहरामनि जे विच में तव्हां साल जे मुख़्तलिफ़ ॾींहंनि में पहुचो त उन्हनि जो जेको सिज उभरण खां वठी सिज लहण जा जेके मंज़र आहिनि उहे सिज पंहिंजी पोज़ीशन चेंज कंदो वेंदो, सॼे जी सॼे जे पुठियां मैथमेटिक्स आहे। इहो कमाल हुननि जो। मिस्रियुनि वटि जेका ॿी शइ, छो त मिस्री माण्हू सॼी उमिरि जंगनि ऐं झेड़नि में रहिया, फर्टाइल लैंड हुजण जे करे सॼी उमिरि उन्हनि ते यूरोप खां ॿियनि इलाइक़नि खां जेके फोरू लोफर जेके बि हुआ उन्हनि जा जेके हलाऊं पे रहियूं, तंहिंजे करे हू तमामु घणो जंगनि में रहंदा हुआ। जंग में रहण जे करे, माण्हू ज़ख़्मी थियण जे करे हुननि खे हिकिड़ी ॻाल्हि सां सम्झ में आई त असांखे पंहिंजे माण्हुनि खे इलाज जूं जदीद तरीन सहूलियतूं ॾियणु खपंदियूं। तंहिंजे करे हुननि मिस्र में इलाज मुआलजे जे लाइ ज़बरदस्त क़िस्म जो निज़ाम क़ाइमु कयो ऐं वॾा वॾा हकीम, वॾा तबीब उते पैदा थिया मिस्र में। ऐं अॻिते हली जेका मुनज़िम तौर ते, बाज़ाब्ता तौर ते महिनत जे एवज़ मालिकीअ जो जेको तस्वर आहे दुनिया में पहिरियों भेरो मिस्र में आयो ऐं हुनजो फाउंडर हज़रत मूसा अलैहिस्सलाम हो। उहा कंहिं ॿिए भेरे पाण हुन ते बहस कंदासीं, पर हिननि वटि तहरीर हुई मिस्र वारनि वटि बाज़ाब्ता तौर ते, छो त अॻु में ई मेसोपोटामियन वारनि लिखत जो जेको आहे रिवाज विधी छॾियो, तंहिंजे करे हिन वटि तहरीर हुई। हीअ हुआ तहरीर। हाणे पत्थरनि ते बि इस्तेमालु कंदा हुआ त हुन सां गॾोगॾु जानवर जे खलुनि ते बि शयूं तहरीर कंदा हुआ। बाज़ाब्ता तौर ते जेको आहे जंहिंखे असां कल्क था चऊं, कलम, उनजो आगाज़ हिननि वटां थियो। उतां लिखण ऐं मुख़्तलिफ़ जेके लिक्विड्स आहिनि उनखे मिलाए मसु ठाहिण जो जेको तस्वर आहे
उहो बि हिननि वटां शुरू थियो। घणनि जो ख़्यालु आहे त चीन मां शुरू थियो, पर कुझु जेके हिस्टोरियन जो ख़्यालु आहे त इहो मिस्र मां शुरू थियो। इंजीनियरिंग में ही माण्हू कमाल जा हुआ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका हिते टसल में अचे थी, जेका मां तव्हांखे सवेर ॿुधाई, त हू सम्झनि था त जेको पाणीअ खे वाटर डक्ट्स जे ज़रिए या हाइड्रो डक्ट्स जे ज़रिए पाणीअ खे हिकिड़ी जॻह खां ॿिए जॻह ते मुंतकिल करण वारो जेको सिलसिलो हो सो मिस्रनि शुरू कयो। पर अॼु असां ॾिसूं था त मिस्र जे तहज़ीब खां कुझु आगाट्रोब असां वटि हिते आसार मिलिया आहिनि, जंहिंमें इहो जेको तसलसल आहे असांखे हितां सिंध मां थींदो शुरू थिए थो। ऐं ख़ासि तौर ते साईं अताउनि बंबरे इहा ॻाल्हि लिखी आहे पंहिंजी किताब में, त ख़ासि तौर ते जेको असांजो हिते जो पकल ठिकर हो, उन ठिकर ते जेको ॻाढ़े नासी क़िस्म जी जेका प्रिंट हुई उहा सॼी दुनिया में ॿिए कंहिं वटि बि कोन्हे, इहा सिर्फ़ु असां वटि हुई। ऐं असांखे उहे ठिकरनि जा आसार मिस्र जे अहरामनि मां वञी मिलिया आहिनि। त हिन जो मतिलबु त हितां वापार थी उॾाही वेंदो, तंहिंजे करे हुन तहज़ीब ते असांजो असरु हूंदो, असां हुननि जो खयो हुजे, सो मतिलबु दैट इज़ येट टू बी कैलकुलेटेड। उन ते थोरो असां पाण मुहतात रहूं था। उन खां पोइ पंहिंजी तहज़ीब आहे सिंधु। सिंधु माना हाणे ही त ॿुधाइनि था त बाबा हिन जा सिर्फ़ु ॿ आहिनि, हड़प्पा ऐं मुअनि जो दड़ो, पर सची ॻाल्हि इहा आहे त कश्मीर खां वठी हेठि यको ढोलावीरा गुजरात ताईं तक़रीबन 200 खां वधीक जॻहियुनि ते अहिड़े क़िस्म जा आसार मिलिया आहिनि, जिन ते तमामु वॾी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। ऐं उहे दरिया जे किनारनि किनारनि सां थींदा हेठो गुजरात जे इलाइक़नि ढोलावीरा ताईं वञी पहुता आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेके असां वटि साम्हूं आयल साइट्स आहिनि, उन में असां वटि जेका मुअनि जो दड़ो आहे, उन में हड़प्पा आहे, उन में मेहरगढ़ आहे बलोचिस्तान जे साइड ते, हिते असां वटि जेको सन जे भर में आमरी आहे, ही चहूं जो दड़ो असां वटि आहे। ऐं हेठि सफ़ा गुजरात में वञिबो, माना ॾखिण में जेका उहा उन ज़माने में सिंध जो हिसो हुई, त उते असांखे ढोलावीरा जी तहज़ीब मिलंदी। उन्हनि सभिनी जो कमाल इहो आहे त इहे सभु जूं सभु तहज़ीबूं सॼी दुनिया में उन वक़्त ताईं किथे बि को ज़बरदस्त क़िस्म जी अर्बन प्लानिंग या शहरकारीअ जो को नमूनो कोन हो जेको हिते हो। कॉलोनीज़ ठहियल हुयूं, हर घर में पाणी ईंदो हो, हर घर में जेको ख़राब पाणी आहे उहो नालियुनि जे ज़रिए, ढकियल नालियुनि जे ज़रिए ॿाहिरि निकिरंदो हो, उहो शहर खां ॿाहिरि हलियो वेंदो हो, बदबू कान थींदी, घटियूं वेकिरियूं हुयूं, पकियूं घटियूं, सवारीअ जे लाइ ॾांद उठ इस्तेमालु थींदा हुआ, ऐं जेको आहे फीथो उते इस्तेमाल में हूंदो हो। वट ख़ासि तौर ते माप तौर करण जे लाइ ही माण्हू रियाज़ीअ में एतिरा त कैलकुलेटेड ऐं ज़बरदस्त हुआ जो हिननि वटि उन ज़माने में माप तौर जे लाइ वट इस्तेमालु थींदा हुआ। ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि गॾियल तौर ते हिन जे तहज़ीब खे हिकिड़ो ज़बरदस्त लुक ॾियनि थियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेका अञा ताईं असांजे लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे, उहो सुवालु आहे त ॿियनि तहज़ीबुनि वांगुरु, मेसोपोटामियन वांगुरु ऐं मिस्रनि वांगुरु हिननि वटि तहरीर बि हुई, पर उहा तहरीर अॼु ॾींहं ताईं इनडेसिफरेबल आहे, माना उनखे असां सम्झी नथा सघूं, असांखे हुनजो किथे को काथो नथो मिले। मुख़्तलिफ़ माण्हुनि दावाऊं पे कयूं आहिनि, डॉक्टर मंसूर थले साहब, शबीर कुंभार बि, ॿियनि खोड़नि दोस्तनि बि पे कयूं आहिनि त बाबा इनखे डिकोड करण में असां कामयाबु आहियूं, पर येट अञा ताईं उन ते को हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो को जेको डिस्कशन आहे उहो सिंध में उहो कोन थी सघियो आहे। पर पोइ बि मतिलबु उहा अञा ताईं असांजे लाइ मम आहे, जेकॾहिं उहा खुले त असां सम्झी वेंदासीं त उन मुअनि जे दड़ो में जेको हुक्मरान आहे उन्हनि जा नाला छा हुआ, उन्हनि जो कारोबार कीअं हलंदो हो, उन्हनि जा ॿियनि मुल्कनि सां तालुकात कहिड़ा, छो त तहरीरूं असांखे मोहरूं बेअंत मिलियूं आहिनि, पर हाणे उहे पढ़जनि कीअं, उहे डिकोड कीअं कजनि जॾहिं उनजो कोड जो असां वटि को मिले कोन थो। उन खां पोइ आहे चाइना। चाइना जी तहज़ीब बि एतिरो क़दीम आहे, 4-5 ख़ानदान आहिनि जिन में टेन डायनेस्टी आहे, ॿी जेका ज़ाउ डायनेस्टी आहे, चिन डायनेस्टी आहे, हान डायनेस्टी आहे, इहे सभु ख़ानदान आहिनि जेके मुसलसल चीन ते हुकूमत कंदा रहिया। उते बि ज़ाहिर दरिया जे किनारनि ते ई इहे जेके आहिनि आबाद थिया, एग्रीकल्चर बि कंदा हुआ। पर चीन वारनि जो कमाल हुननि जे क़दीम दौर में जेके हुननि पनू ठाहे ॾेखारियो, पने जो इस्तेमालु, बारीक क़िस्म जो ज़बरदस्त क़िस्म जो कपिड़ो, मूंखां ॻाल्हि विसरी वई त असांजो जेको सिंध जो कपिड़ो उहो बि कमाल जो रहियो आहे, ऐं नील उन कपिड़े ते जेका प्रिंट आहे उहा बि असांजे हिन जी सिंध जी तमामु कमाल जी रही आहे। पर जेको मिस्र में, सॉरी चीन में
कपिड़ो ऐं जेको लिखण पढ़ण जे लाइ कलम ऐं पना वग़ैरह उहे ॾाढे ज़बरदस्त क़िस्म जा उहे ठहिया, दवाऊं ऐं ख़ासि तौर ते जेको हुननि जो कमाल आहे सो आहे जंगी हथियार। क़दीम तरीन बारूद जा जेके असांखे ज़ख़ीरा मिलिया आहिनि इंसान जे तहज़ीब में, उहे बि चीन मां मिलिया आहिनि। माना सभिनी खां अॻु में गन पाउडर जेको इस्तेमालु कयो आहे उहो चीन इस्तेमालु कयो आहे। जदीद तरीन जेके विढ़ण जा औज़ार आहिनि जिन में लोह जा, स्टील जा, पितल जा, ट्रामे जा जेके मुख़्तलिफ़ वेढ़ जे लाइ इस्तेमालु थींदड़ औज़ार, मंजनीकूं ऐं मुख़्तलिफ़ तोबूं, भाला ॾफा, उन्हनि जा नवां नवां क़िस्म बणिछूं, इहे असांखे चीन में घणियूं मिलियूं आहिनि। हुननि जो घणो जेको ज़ोर रहियो आहे इन पासे ते रहियो आहे। ऐं उन खां पोइ बाक़ी ॿ तहज़ीबूं आहिनि जेके पोइ वेझे माज़ीअ जूं आहिनि, मतिलबु तक़रीबन अॼु खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 200 साल 300 साल पहिरीं यूनान ऐं पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर में जेका रोमन तहज़ीब आहे उहा रही आहे। ऐं इन्हनि में इल्मु पंहिंजे उरूज ते पहुचे थो, रियाज़ी पंहिंजे उरूज ते पहुचे थी, फ़िलासफ़ी पंहिंजे उरूज ते पहुचे थी, ऐं हू जदीद क़िस्म जे शहरी रियासतुनि जा तसवर ॾियनि था, हू डेमोक्रेसी जा तसवर ॾियनि था, हू कानून ठाहिनि था, हू मुल्कनि खे हिकिड़े पार्लियामेंट जे निज़ाम जे तहत हलाइण जी कोशिशि कनि था, ऐं हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मईशी सियासी निज़ाम जदीद रियासत जे सूरत में, जदीद त कोन थींदी पर माना रियासत जे हिकिड़े सुलझल फ़ार्म जे सूरत में हू सरजीनि था। ऐं इहो मजमूई तौर ते जेको जेके क़दीम तहज़ीबूं आहिनि इहे हिते थियनि थियूं। हाणे आख़िरी ॻाल्हि मां उहा इहा कंदुसि जेका मूं सभ खां पहिरीं हिते शुरू कई, त हाणे हिकिड़ो त असांखे हिन तारीख़ मां इहा ॻाल्हि सबक़ मिले थो त इहो जेको तसलसुल आहे तारीख़ जो प्री हिस्टोरिक पीरियड खां वठी जेके असांजूं क़दीम तहज़ीबूं आहिनि इन्हनि ताईं, पोइ इन्हनि क़दीम तहज़ीबुनि खां अॼु जे दौर ताईं इहो बीठो कोन्हे को। इन में मुसलसल इंसान तब्दील पे थींदो रहियो आहे, इवाल्व पे थींदो रहियो आहे। हुन पंहिंजा टूल्स, पंहिंजी रिहाइश, पंहिंजा जेके औज़ार, खाधे पीते जूं शयूं, लिबास, फैसिलिटीज़, घर रहण कहण ऐं उन सां गॾु गॾु अक़ीदा, नज़रिया ऐं नुक़्ते नज़र, हुकूमतुनि जा अंदाज़, सभु शयूं पे तब्दील कयूं आहिनि। तंहिंजे करे इहो कॾहिं बि हिकिड़े जॻह ते बीठल या कंहिं हिकिड़े जॻह ते स्टेराइल हुजे जेको आहे उञाण, इहो कॾहिं बि न रहियो आहे। इहो मुसलसल पे तब्दील थींदो रहियो आहे। पर अहम ॻाल्हि जेका सवेर मूं कई आया कई त अॼु ॾींहं ताईं जेका दुनिया जी तारीख़ आहे उन में इल्मी ऐं फ़िक्री तौर ते अॼु बि इहो सम्झो थो वञे त शायदि इल्म ऐं फ़िक्र जो जेको आगाज़ आहे सो ओलह खां थियो आहे, मतिलबु ऑक्सीडेंटल आहे। जॾहिं त जेकॾहिं असां क़दीम तरीन तहज़ीबूं ॾिसूं था ऐं उते रियाज़ी बि ॾिसूं था ऐं उते फ़लसफ़ो बि ॾिसूं था ऐं उते आर्ट बि ॾिसूं था दीवारुनि ते, गारुनि जे अंदरि, उते असां मुंहंनि जे नाचणीअ जे सूरत में जेको आहे नचकार कंदड़ हिकिड़ी नाचणी उते ॾिसूं था, उते असां ॻाइण वारा, वॼाइण वारा ऐं तमामु वॾा आर्टिस्ट माण्हू ॾिसूं था, ऐं उते मिस्र जा तमामु वॾा मैथमेटिकल जायंट्स उते असां ॾिसूं था। त मुंहिंजे ख़्याल में थोरो पंहिंजे हिन जेका तसवर आहे हिनखे ओरिएंटलिज़म ॾे फेरणु असांखे मुनासिबु लॻे थो। अॻिते जेको असांजो ॿियो हूंदो असांजो सेशन सो असां, छो त हाणे असां क़दीम तहज़ीबूं खणी आया आहियूं, हाणे उन दौर में जेके उन दौर खां पोइ जूं जेके तहज़ीबूं आहिनि, मिसाल तौरु चीन जी तहज़ीब ऐं अॼु जिन तहज़ीबुनि ते असां मुख़्तसिर बहस कयो आहे, जिन में पंहिंजो यूनान आहे ऐं रोम आहे, इन्हनि ते असां अॻे चकर ॻाल्हि ॿोल रखंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। जेकॾहिं कंहिं दोस्त खे को सवाल हुजे त या को कमेंट हुजे, अग्री करणु चाहे डिसअग्री करणु चाहे तव्हां करे सघो था। हक़ मौजूद GSN, जीअ लतीफ़, GSN समेत पूरी दुनिया जो पूरे तमामु